उमरकोट वाक़े जीअं खे झोरे विधो आहे। अॼु असांजो समाज, असांजो मुआशिरो एतिरो त बेहिस थी चुको आहे जो इन मामलनि ते, इन मसइलनि ते आवाज़ उथारण त पंहिंजी जाइ ते ऐं ज़ालिम सां बग़ावत त पंहिंजी जाइ ते, पर असां जेका एहसास हुजणु घुरिजे, जेका इंसानियत जो उन्स हुजणु घुरिजे, उहो बि असां मां हलियो वियो आहे। थोरी तकी ॻाल्हि ते मारो मारी लॻी पई आहे, क़त्ल आम कयो वियो आहे। मासूम खां मासूम ॿार खे बख़्श नथो कयो वञे, वॾे नंढे फ़र्द खे बख़्श न कयो पियो वञे, औरत खे बख़्श न कयो पियो वञे। असांजे इदारा, असांजा मुहाफ़िज़, असांजा रखवाला असांजा दुश्मन बणिजी पिया आहिनि। आख़िर सिंध धरती कंहिं तरफ़ वधी रही आहे। मोहतरम दोस्तो, उमरकोट वाक़े असांजे समाज जो जेको चहिरो आहे उहो पूरे दुनिया जे साम्हूं अयां कयो आहे। 14 सालनि जो मासूम नौजवान जेको बि शायदि मज़दूरी कंदड़ हुजे, जेको ड्राइवरी कंदड़ हुजे, ऐं उनखे एॾी वॾी बेदर्दी सां जेको आहे न निशान इबरत बणायो वञे। मासूम जो कहिड़ो कसूर हूंदो? उनजो गलो कटियो वियो आहे, पर उनजो हौसलो, उनजो बहादुरी, उनजो ज़रूरत जेको आहे न बेदारी जे तरफ़ जेको मुतवजह कयो आहे। ऐं उन मासूम इस्माइल गले कटियल उन वजूद सां सवाल मोकिलिया आहे सान्या वंदनि जे तरफ़, बाशऊरनि जे तरफ़, त सिंधियो केतिरा लाश, केतिरा कूंदर, केतिरा मासूम बचड़ा बेगुनाह कुहाईंदा रहंदा। अॼु मां हिकिड़े इस्माइल जो गलो कटियो वियो आहे, पर मुख़्तलिफ़ हंधनि ते, मुख़्तलिफ़ अंदाज़नि में मुख़्तलिफ़ बचड़नि जा गला कोठा पिया वञनि। सो हीउ वक़्तु आहे बेदारी जो। हिन वक़्तु सिंध खे अॻिते वधणु घुरिजे, ऐं जेसीं ताईं असां में इंसानियत जो शऊर बेदार न थींदो, इंसानियत जो जज़्बो बेदार न थींदो, इंसानियत जो एहसास पैदा न थींदो, तेसि ताईं सिंध हिन सदमनि मां न निकिरी सघंदी। ॿुधण में इहो आयो आहे त इन ज़ालिम समाज में, इन ज़ालिम मुआशिरे में असां रही आहे। एतिरो एहसास बि न रहियो आहे जो इहो गलो कटियल मासूम इस्माइल आख़िरी लम्हनि में हिकिड़े दुकान जे तरफ़ वियो त उहो दुकान वारा बजाए उनखे रुमाल ॿधण जे बजाए हथ ॾियण जे उनखे धिका ॾेई करे हिकु डाली में फिटो कनि था। काश काश पंहिंजे बचड़नि वांगुरु हिन इस्माइल जो क़दुरु थिए। उन वीचारे जी त जेका हयाती उहा पूरी थी वई, पर ज़ालिम मुआशिरे जो चहिरो, इंसानियत जे बेहिसी जो चहिरो, इंसानियत जी बेबाकी ऐं सफ़ाकी जो चहिरो दुनिया जे साम्हूं अयां करे वियो। इन वाक़े ते ख़ामोशी न थियणु घुरिजे। तमामु सियासी दोरियूं, मज़हबी दोरियूं हिकिड़ो आवाज़ बणिजी करे मैदान ते अचनि ऐं साफ़ ऐं शफ़ाफ़ तहक़ीक़ थिए ऐं क़ातिलनि जो बि ईअं गलो काटियो वञे जीअं इस्माइल जो गलो काटियो वियो आहे। इंसानियत जे दुश्मननि बेदर्दी सां गलो काटे करे पंहिंजे उन्हनि जे वालदेन खे, उन्हनि जे पोयरनि खे हमेशह जो दर्द ॾिनो आहे। बहरहाल दुआ आहे त अल्लाह तबारक तआला उन्हनि जी मग़फ़िरत फरमाए और असांखे सब्र जमील जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं सिंध खे सुजाॻ थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।